वस्सलातु वस्सलामु अला खातमिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल अमीनुल करीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान नबिय्यिना मुख़बिरन व आमिरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद साहिबिल वजहिल अनवर वल जबीनिल अज़हर। सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। व मन तकुम बिरसूलिल्लाहि नुसरतुहु इन तल्क़हुल उसद फी आजामिहा तजुमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। सभई दोस्त गॾिजी करे बुलंद आवाज़ सां ऐं मुहब्बत सां गॾिजी करे हज़रत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में हदिये दुरूद व सलाम अर्ज़ करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेतरी घणी जमायत आ ओतरो सलात शरीफ जो आवाज ओतरो ना आयो आ। अहले सुन्नत जो जलसो ऐं उन्हीअ में सलात पढ़ण में सुस्ती त पोइ कंहिं मुनकरे सलाद के वठी अचे ॾेखारियांसि त बाबा ॾिसो असांजा माण्हू सलाद ते सुस्त थी विया अथव, तव्हांजूं फतवाऊं असर अंदाज़ थियूं आहिनि। हाँ बा मुलनि जी फतवा लगी आ छा? मुलनि जी फतवा असर कयो आ छा? ननी ऐं इंशाअल्लाह न कंदी असर। बाबा साईं असांजो जंहिं अक़ीदे ऐं मसलक सां ताल्लुक़ आहे न, उन जी दुनिया में, कबर में, कयामत में, मैदान हशर में, जन्नत में सुञाणप जी निशानी मुझे महबूब जी सलात आहे। ऐं असां अहले सुन्नत व जमात जी बिनी जहानन में सुञाणप जी निशानी सलात आहे। ऐं अहले सुन्नत जे हक ते हुजण जी निशानी मदीने वारे मीर जी सलात आहे। हजरत सैयदना
इमाम जाफर सादिक रदी अल्लाह ताला अन्हु, इमामुल अइम्मा सैयदना इमाम जाफर सादिक रदी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि वटि हिकिड़ो माण्हू आयो, हज़रत इमाम साहिब जी ख़िदमत अक़दस में अर्ज़ कई त सोहणा अव्हां जे नाना साईं फरमायो आहे त सतफ्तरिकु उम्मती फी सलासिन व सबईन फिरकतन कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिदा। अव्हां जे नाना साईं फरमायो त अॻियूं उम्मतूं 72 फिरकन 72 जमायतुनि में विरहाइजी वयूं ऐं फरमायो त मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विरहाइबी। घणनि में 73 में मुझे करीम नबी फरमायो ऐं इन के कोई रोके नथो सके। जॾहिं हुजूर चयो न जेको मुझे महबूब जी जुबान का निकतो वो थियो ऐं वो थी रहंदो, इन करे कोई भी इन फिरकन थियण के रोके नथो सके। तंहिंजे करे ज़िम्मो असांजो इहो आहे त असां इन फिरकन के रोके नथा सघूं, बल्कि असां ते ज़िम्मो इहो आहे त जेका हक़ वारी जमायत आहे, जेको हक़ वारो फिरको आहे, उन्हीअ सां असां गॾिजी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ता त क़ब्र बि सुहिणी थिए ऐं क़यामत बि सुहिणी थिए। अल्लाह जो फरम मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विरहाइबी। अर्ज़ कयो वियो सोहणा उन्हनि जेके हक़ वारी जमात हूंदी, जेका जन्नती जमात हूंदी, जेके 72 जहन्नमी हूंदा, उन्हनि खां जेका जुदा जमात हूंदी, उन्हनि जे सुञाणप जी निशानी छा हूंदी, उन्हनि जे सुञाणप जी अलामत छा हूंदी। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायो त उन्हनि जे सुञाणप जी निशानी इहा हूंदी त मा अन अलैहि व अस्हाबी, उन्हीअ जमायत वारा माण्हू मुंहिंजे तरीक़े जे मथां ऐं मुंहिंजे सहाबा किराम जे तरीक़े जे मथां हलंदड़ हूंदा। मुझे तरीके जे मथा मुझे ॾाढा जो कंहिंजे तरीके जे मथा सहाबा जे तरीके जे मथा मुझे सहाबा जे तरीके जे मथा हलंदड़ हूंदा। हाणे सोना हिकड़ी गाल सीन में रख, मता को सुभाणे तोखे चई, मता को सुभाणे चई त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तरक्तु फीकुमुस सकलैन, मां तव्हां में 2 शयूं छॾियूं थो वञा, उन्हनि खे चिंबड़ी पहुजो त तव्हां गुमराह न थींदो। अल्लाह जे महबूब फरमाए त अव्वल हुमा किताबुल्लाह, उन्हनि में हिकड़ी शइ मुंहिंजो अल्लाह जो किताब क़ुरान करीम आहे ऐं ॿी उन्हनि में व इतरती अहल बैती, मुंहिंजो खानदान मुंहिंजो अहले बैत आहे। अल्लाह जे महबूबन फरमायो त मां तव्हां खे किताबुल्लाह क़ुरान ऐं अहले बैत ॾिनियूं वञा थो, इन्हनि खे तव्हां चिंबड़ी पइजो त हिदायत ते रहंदो, गुमराह न थींदो। अल्लाह जा नबी इएं फरमाइन था, वरी तव्हां चओ था त अल्लाह जे महबूब फरमायो त हिदायत ते उहो हूंदो जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हलंदो। होरे त अहल बैत जो ज़िक्र आहे, किताबुल्लाह ऐं अहल बैत जो ज़िक्र आहे, हेॾे तव्हां चओ था त मुंहिंजे ऐं मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हलंदा। पोइ इहो कीअं? मुंहिंजा सोना सहाबा ऐं अहल बैत में कोई भी फर्क कोन्हे को। जेके भी मुझे महबूब जा अहल बैत आहिनि न, जेके भी अहल बैत आहिनि उहे सब सहाबी आहिनि, सब सहाबी आहिनि। मौला अली अहल बैत सां गॾु सहाबी भी आहे, छो त सहाबी चइबो आहे उन्हीअ खे जंहिं मदीने वारे मीर जी ईमान जे हालत में ज़ियारत कई ऐं ईमान ते कायम रहियो, पोइ भले हिकड़ी घड़ीअ जे लाइ मुंहिंजे महबूब जी ज़ियारत कई हुजे। मुंहिंजा सोना सैयदना अली अहल बैत सां गॾु सहाबी भी आहे, हसनैन करीमैन अहल बैत सां गॾु सहाबी भी आहिनि, सैयदा फातिमा साइण अहल बैत सां गॾु सहाबिया भी आहे। मुझे नबी जूं सब घर वारियूं असां मोमिनन जूं माउरूं उहे अहल बैत सां गॾु सहाबिया भी आहिनि। याद रखी छॾियो त जॾहिं असां सहाबा जी ॻाल्हि कयूं त इन्हीअ सहाबा में अहल बैत अतहार पंहिंजो पाण दाख़िल हूंदा आहिनि। हर सहाबी अहल बैत नाहे, हर सहाबी अहल बैत नाहे, पर हर अहल बैत सहाबी जरूर है।
तंहिंजे करे कोई इहो धोखो अवां खे न ॾे त तव्हां अहल बैत खे छॾे सहाबा जी ॻाल्हि था कयो। न, जॾहिं सहाबा जी मुतलिक ॻाल्हि कंदासीं त उन में मुंहिंजे महबूब जा अहल बैत भी दाख़िल आहिनि। तंहिंजे करे असां अहले सुन्नत जेको अक़ीदो रखूं था पिया, उन हिदायत वारे रस्ते ते असांजे लाइ अल्लाह जे महबूब पंहिंजे महबूब जे सहाबा जो रस्तो मुक़रर फरमायो, जंहिंमें अहले बैत तार ख़ुदि अची वञनि था पिया। त हुज़ूर फरमायो त हिदायत वारी जमायत उहा आहे जेका मुंहिंजे ऐं मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हलंदा। सैयदना इमाम जाफर सादिक साईं खे उन शख्स अर्ज़ कयो, अल्हम्दुलिल्लाह असांजो शिकारपुर जे मुसलमाननि जो अहले सुन्नत जो सोनो नसीब आहे जो अल्लाह असांखे हमेशा पंहिंजे महबूब जे मीलाद मल्हाइण जो सआदतूं ॾिनियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौक़ियनि ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि, मुख़्तलिफ़ आलिमनि, मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि, उन्हनि जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ज़ियारत नसीब फरमाईंदो आहे। अॼु माशा अल्लाह असां वटि जेका शख़्सियत अवां जे साम्हूं तशरीफ़ फरमा आहे, जिन जी सदारत में अॼु असांजो ही जलसो थी रहियो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि खे ख़िज़री हयाती अता फरमाए। माशा अल्लाह इन्हनि जी शख़्सियत खे रब्बुल इज़्ज़त हर पहलू खां जामे ऐं सुहिणो बणायो आहे। मखदूमुल मशाइख पीरे तरीक़त हज़रत क़िबला साईं अल्लामा मौलाना हज़रत पीर साईं अब्दुल गफ्फार सानी अल मारूफ हज़रत मिठा साईं सानी दामत बरकातहुमुल आलिया, जेके दरगाह आलिया रहमतपुर शरीफ हज़रत पीर अब्दुल गफ्फार साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह, जेके इएं चऊं त गफ्फारी सिलसिले जा पीरान पीर आहिनि। गफ्फारी सिलसिले जा पीरान पीर आहिनि, जेके भी पीर आहिनि गफ्फारी सिलसिले जा, उन्हनि सभिनी जी निस्बत हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह सां आहे। ऐं सब साईं उन्हीअ अज़ीम दरगाह जा सजादा नशीन आहिनि। माशा अल्लाह अल्लाह साईं मूंखे साईं सां कचहरियूं सोबतूं मुहबतूं नसीब फरमायूं आहिनि। सोहनी संदन जी शख्सियत बा अखलाक बा करदार ऐं गैरतमंद सुन्नी छा टनाटन, जंहिंजे अक़ीदे में कोई किस्म जी का लचक न हुजे। हज़रत पीर मिठा साईं दामत बरकातहुमुल आलिया संदन जा साहिबजादा वाजिबुल एहतराम हज़रत अल्लामा मौलाना साईं खलीलुर रहमान साहब, अल्लाह इनके ख़िज़री हयाती दे ऐं बेली अल्लाह के मञो जाहिल पीरन में जिंद छड़ायो। ये भंगोरा, ये चरसी, ये रिशन कुतन वेढ़ाइण वारा, ये कंजरिन जे राग ते नचण वारा, ये भंग जे कुंडन ते पंहिंजा दिमाग खराब कराइण वारा, ये सब असांजे खाते में बेली अल्लाह के मञो जेके अल्लाह रसूल जा बाक़ी आहिनि, जिनखे नबी सरदार जी सुन्नत नथी वणे पई। अरे उन उहो तोखे कीअं थो वणे पियो? जंहिं पीर खे मुंहिंजे नबी जी ॾाढ़ी नथी वणे, जंहिं पीर खे मुंहिंजे नबी जो पटको नथो वणे, जंहिं पीर खे मुंहिंजे नबी जी नमाज सुन्नत फर्ज़ वाजिब नथा वणनि पिया, ओ सुन्नी तुंहिंजी गैरत ईमानी इहा हुजे त इहो पीर न मूंखे कल्ह वणियो, न अॼु वणियो, न सुभाणे वणंदो। पीर उहो वणंदो जंहिंजे गिचीअ में मदीने वारे मीर जे ग़ुलामीअ जो तोक पयल आहे। नारे तकबीर, नारे रिसालत। नबी का जो गुलाम है हमारा वो इमाम है। नबी का जो गुलाम है, नबी का जो गुलाम है। असांजा मुर्शिद करीम गौसुल ज़मा कुतबे दौरान मखदूमुल मशाइख हज़रत क़िबला साईं पीर सैयद गुलाम जीलानी साईं जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह, उहे पाण फरमाईंदा हुआ त औलिया अल्लाह जूं जेके दरगाहूं आहिनि, औलिया अल्लाह जूं जेके दरगाहूं आहिनि, पाण फरमाईंदा हुआ उहे मिठे पाणीअ जा चश्मा आहिनि। उहे मिठे पाणीअ जा चश्मा आहिनि ऐं
जेको प्यासो वा जेको उञारो वा उनके हर अल्लाह वारे जे दरगाह ते हाज़िरी ॾियणु खपे। पाण फरमाईंदा अल्लाह वारनि जे दर तो माण्हुनि खे न रोकियो त हे फिलाणो तो न वञो, हे फिलाणो तो न वञो, हे फिलाणो तो न वञो। पाण फरमाईंदा न, हर अल्लाह वारे जी सोहबत में वञो, पर एतिकाद यकीन एड़ो मजबूत हुजे त किथां भी फैज़ जी मेहरबानी थे। जेको तसव्वुफ जे किताबन लिखियो वा किथां भी फैज़ जी मेहरबानी थे, फरमाइन उन्हीअ मेहरबानी के समझे पंहिंजे पीर ॾांहुं, समझे पंहिंजे मुर्शिद ॾांहुं त मिली किथां भी मेहरबानी पर आहे सदको मुझे पीर जो। तो मुझा सोना अल्हम्दुलिल्लाह हजरत क़िबला साईं जन के असा शिकारपुर आमद ते खुश आमदीद चऊं था, मरहबा चऊं था। साईं जन जी मेहरबानी असा जे भावरन असा जे दोस्तन साईं मीर अहमद नवाज साहिब ऐं अदे मीर अहमद साहब करमीअ जी दावत के कबूल फरमायो, तशरीफ फरमा थिया। मां उन्हनि जलसे कराइण वारन दोस्तन के भी मुबारकबाद दियां थो त माशाअल्लाह हेड़ो शानदार अवां जो प्रोग्राम हुजूर जे जिक्र बुधण वारा हुजूर जी महफिल में अचण वारा आया हन ऐं इंशाअल्लाहुल अजीज थोड़ी देर खां पो हजरत क़िबला पीर दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया उहे भी तशरीफ फरमा थींदा, उन जी भी ज़ियारत थींदी, उन जो भी बयान बुधंदासीं। मां अर्ज कई में हजरत इमाम साहब के उन मानू अर्ज क्यों सोना अवां जे नाना साईं फरमायो वा त 73 फिरका हिकड़ो जन्नती मां अना अलैहि व सहाबी मुझे सहाबा जे तरीके ते हलंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह असा जो अहले सुन्नत जो सुहणो अकीदो त रब असा के सहाबा जी भी मोहब्बत दिनी, अहले बैत जी भी मोहब्बत दिनी। ऐं बुधो अहले सुन्नत जो अकीदो बुधो त अबू बकर सिद्दीक जे अल्फ खां वठी अबू बकर सिद्दीक जे गाल बुधो समझ में अचे थी। अबू बकर सिद्दीक जे अल्फ खां वठी मौला अली जे ये ताईं, अबू बकर सिद्दीक जे अल्फ खां वठी मौला अली जे ये ताईं, वो उहो अल्फ अमीर मुआविया जो हुजे या उहो अल्फ अबू सुफियान जो हुजे, अबू बकर सिद्दीक जे अल्फ खां वठी मौला अली जे ये ताईं जेके भी मुझे महबूब जा सहाबी आहिनि उहे सब सच्चा, सब हक ते ऐं सब जन्नती आहिनि। जन्नती 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 डाढा 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 हर सहाबिये नबी जन्नती जन्नती। सोना मदीने वाले साईं जे सदके तू ऐं असां जन्नती आहियूं, हो त मदीने वाले साईं जा सहाबी आहिनि। हर सहाबिये नबी जन्नती जन्नती, हर सहाबिये नबी, हर सहाबिये नबी। ऐं अहल बैत जी गुलामी, अहल बैत जी गुलामी अहले सुन्नत खां सवा कंहिं वटि भी कोन्हे का। अहल बैत जो तरीको अहले सुन्नत खां सवा कंहिं वटि भी कोन्हे का। अहले बैत अतहार जो कुरान अहले सुन्नत खां सवा कंहिं वटि भी कोन्हे। अहल बैत जी नमाज अहले सुन्नत खां सवा कंहिं वटि भी कोन्हे। अहल बैत जी अज़ान अहले सुन्नत खां सवा कंहिं वटि भी कोन्हे। मुंहिंजा सोना अहले सुन्नत वटि अहले बैत अतहार जो मुकम्मल पैरोकारी वारो तरीको मौजूद आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, रात भी माशाअल्लाह गड़ियासिन में हिन जमायत खां भी टीण ते जमायत हुई, जेके दोस्त हुआ ॾिठो केॾो वॾो प्रोग्राम हुयो। अल्हम्दुलिल्लाह जाते हुजूर जे मीलाद थे तो अल्लाह साईं पाण पंहिंजे बाननि खे मोकिले थो। छो त जंहिंजी दावत हूंदी आहे न उहा पाण घुराईंदो आहे। हजरत पीर मिठा साईं दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे साहबजादे जी शादी कन उहे माण्हू दावत में ईंदा जिनके हजरत पीर साहब जन पाण घुराईंदा। मां पुट जी शादी कयां उहे ईंदा जिनखे मां घुराया। मुंहिंजा सोना मुंहिंजी अम्मा जी पीर साहब जी मौलवी साहब जी दावत में उन्हनि जे मर्ज़ीअ खां सवा कोई नथो अची सघे त मदीने वारे मीर जी दावत में भी अल्लाह ऐं उन जे रसूल जी मर्ज़ी खां सवा कोई नथो अची सघे। जेके मीलाद ते कावड़ियल आहिनि
जेके मिलाद ते कावड़ियल आहिनि उन्हनि वेचारनि जो ॾोह कोन्हे, उन्हनि जो ॾोह कोन्हे। थाली हुजे साईं खे चवां साईं हिन साईं जे वेझो ई न कया मां पोइते करे छॾिया, थाली हथ त मुंहिंजे में आहे नी। हाँ बा जे साईं खे ॾिनमि उन कुझु खयो त मुंहिंजी मर्ज़ी, हिन साईं खे न ॾिनमि पोइते करे वरितमि त उहो ख़ुशि थींदो, मूंखे खाराई। जंहिंखे न ॾिनमि उहो नाराज़ थींदो। पर ॾिनमि मां न, छो त थाली मुंहिंजे हथ में हुई। समझो था मुंहिंजी ॻाल्हि खे, प्लेट मुंहिंजे हथ में आहे, तंहिंजे करे जंहिंखे ॾिनमि उहो ख़ुशि थियो, जंहिंखे न ॾिनमि उहो कावड़ियो। ओ मुंहिंजा सोना, मुंहिंजे महबूब जे ख़ुशियुनि में बि जंहिंखे ख़ुदा घुराए थो उहो अचे थो, उहो ख़ुशि थिए थो। ऐं जंहिंखे रब ॿाहिरि बीहारे थो पियो उहो उन वक़्त बि नाराज़ हुयो जॾहिं मुंहिंजो महबूब हिन दुनिया में आयो। उहो अॼु बि नाराज़ आहे, सुभाणे बि उन जो नस्ल नाराज़ हूंदो, छो त उन जो नाराज़ को उन ॾींहं खां वठी शुरू थियल आहे। इहो चए त मां मिलाद नथो कयां, मिलाद वारनि ते फतवाऊं थो ॾियां, तुंहिंजो ॾोह थोड़ा ई आहे। तोखे ख़ुदा घुरे ई कोन थो त असां छा कयूं। अबा जे मां कंहिंखे पंहिंजे पुट जी शादीअ जी कांड ॾेई न घुरायां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। जे तोखे ख़ुदा पंहिंजे हबीब जे काज में नथो आणे त पोइ असां छा कयूं। अल्लाह को माफ़ी वठ, अल्लाह के अर्ज कर त मौला मूंखे उन्हनि माण्हुनि में शामिल कर जेके तुंहिंजे महबूब जे अचण ते ख़ुशि आहिनि। हाँ बा, हजरत क़िबला पीर साहब आया, जमायत ख़ुशि थी, नारा लगा। पर कंहिंखे परेशानी थी हुजे, दुख थियो हुजे, चई यार कॾों पीर साहब आयो, छो आयो, हरू-भरू आयो। हिकड़ा ख़ुशि थियनि, हिकड़नि खे दुख थिए, तकलीफ़ थिए, परेशानी थिए। साईं खे कहिड़ो माण्हू वणंदो जेको साईं जे अचण ते ख़ुशि थियो, या जंहिंजे मुंहं ते 22 वॻा। हाँ बा, जंहिंजे बूथ ते 22 वॻा उहो वणंदो, या जेको ख़ुशि थियो उहो वणंदो। ख़ुशि थियो उहो वणंदो त बिला तमसील ईअं ई सम्झो त जमायतूं गिरोह ॿ अथव। हिकड़ा जेके मुंहिंजे महबूब जे आमद ते ख़ुशि आहिनि, हिकड़ा उहे जेके फतवाऊं कठियूं वेठा आहिनि। रबीउल अव्वल जो महीनो ईंदो, ईअं निकिरी ईंदा आहिनि मैदान में जीअं जुमेरात ते फ़क़ीर निकिरी ईंदा आहिनि बाज़ार में। जुमेरात ते फ़क़ीरनि जो अघु वधंदो आहे न, ॿियनि ॾींहंनि ते हूंदा आहिनि, पर जुमेरात ते लोथ निकिरी ईंदी आहे। बाबा अॼु जुमेरात आहे, अॼु जुमेरात आहे। पोइ बि 11 महीना सुता पिया हूंदा आहिनि। बसि रबीउल अव्वल शरीफ़ जी शुरूआत थींदी, मीलाद जूं आशिक़नि जे तरफ़ां तयारियूं थींदियूं, इश्तिहार लॻंदा, हमराहनि खे परेशानियूं शुरू थी वेंदियूं, फतवा शुरू थी वेंदी। न अॻे रोके सघी तुंहिंजी फतवा, न हाणे रोके सघंदी तुंहिंजी फतवा। कसम अल्लाह जो, मुंहिंजे महबूब सां रब जो वाइदो, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। महबूब जीअं वक़्तु पोइते तीअं तुंहिंजे लाइ बहितर। वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा हबीब तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे लाइ वधाए छॾियोसीं। दुनिया जी का ताक़त मुंहिंजे महबूब जो मीलाद न रोके सघंदी। सैयदना इमाम जाफर सादिक से ॻाल्हि यादि आहे न? सैयदना इमाम जाफर सादिक खे उन माण्हू अर्ज़ कयो, सोना अवां जे नाना साईं फरमायो त 73 फ़िरका थींदा, हिकु जन्नती हूंदो। उन जे सुञाणप जी निशानी इहा हूंदी त मा अन अलैहि व असहाबी, मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हलंदड़ हूंदा। सोना अञा उन जमायत जी अञा का सोली निशानी ॿुधायो, अञा उन जमायत जी का
आसान करे बुधायो, सोलड़ी का निशानी बुधायो। उन जमायत जे सुञाणप जी हजरत इमाम साहिब रज़ी अल्लाह ताला अने उन सवाल कंदड़ के फरमायो उन जमायत जी सोली निशानी अर्ज़ के हा सोना पाण फरमायो उन जमायत जी सोली निशानी इहा आहे, आम सुञाणप जी निशानी इहा आहे त अक्सरुहुम सलातन अला जद्दी। उन जमायत जा माण्हू मुझे नाना साईं जे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ंदड़ हुंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुरूद शरीफ घणो पढ़ंदड़ हुंदा। केर पढ़ंदड़ आहिनि दुरूद शरीफ घणो? हा बा दुरूद पढ़ण जे करे फतवाऊं कहते हने असां दे अल्हम्दुलिल्लाह ये फतवाऊं भी कबूल आहे। कसम अल्लाह जो हुजूर जे दुरूद जे करे हर फतवा तुझी कबूल आ, हर फतवा तुझी कबूल आ। अक्सरुहुम सलातन अला जद्दी, मुझे नाना साईं जे मथा उन्हीं जमायत वारा माण्हू दुरूद शरीफ घणो पढ़ंदा। ओ मुझा सोना तू सभनी जमायतुनि जो जाइज़ो वठ, तोखे ख़बर पवंदी त या रसूल अल्लाह चवण वारनि खां सवा रूए ज़मीन ते ॿियो को बि मुझे करीम नबी जे मथा सलात घणी पढ़ण वारो कोन्हे को। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह असांखे इहो सुहिणो अक़ीदो नसीब फरमाए, अल्लाह असांखे अहले सुन्नत नसीब फरमाई आहे। अल्लाह असांखे पंहिंजे महबूब जे सदके में मीलादी बणायो आहे, हुजूर जे मीलाद करण वारो खाइण वारो बणायो आहे। पर ओ मुंहिंजा सोना ओ मुंहिंजे हबीब जे मीलाद खाइण वारा कॾहिं 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 इश्क जो इम्तिहान भी थींदो आहे, वो इम्तिहान थींदो रहे तो हिन वक्त भी अहले इस्लाम जे मथा इम्तिहान आ। फ्रांस जे तरफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में सरकारी तौर ते तौहीन कई वई आ। हुजूर जा कार्टून ठाया विया हन, उहे फ्रांस जे बिल्डिंगन जे मथा लगाया वया आहिनि ऐं उम्मत मुसलमान जी गैरत के ललकारियो वियो आहे। असांजा हुक्मरान असेंबली में करारदादन पेश करने में पूरा आहिनि, पर सलाम सूडान जे गैरतमंद मुसलमानन के गरीब मुल्का इंतहाई पसमानदा मुल्का सूडान, पर उन मुल्क जे माण्हुनि फ्रांस जे सफारत खाने के बाहि ॾेई साड़े खाक करे छॾियो। असां हुक्मरानन खां मुतालबो करियूं था त ज़ालिमो तव्हां सलाहुद्दीन अयूबी त नथा थी सघो, तव्हां सुल्तान अब्दुल हमीद तुर्की त नथा थी सघो, तव्हां जे अंदर उहा गैरत ईमानी त नथी अची सघे, पर कम अज कम तव्हां इन ज़ालिमन सां इन फ्रांस सां सफारती ताल्लुकात खत्म करे सघो था पिया, उन्हनि जे मथा सफारती पाबंदियूं लगाए सघो था पिया, फ्रांस जे शयुनि खे हिन मुल्क में बैन लगाए सघो था पिया। कम अज कम तव्हां एतिरो त करे सघो था ऐं असां मुतालबो कयूं था त फ्रांस जे सफ़ीर खे पाकिस्तान मां निकाली ॾियो ऐं पाकिस्तान जे सफ़ीर खे पाकिस्तान वापसि आणियो ऐं फ्रांस जो सफारत खानो बंद कयो। छा अवां इन ॻाल्हि जी हिमायत कयो था? सब मुसलमान गैरतमंद मुसलमान इन जी हिमायत कयूं था ऐं हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो कयूं था पिया त ओ ज़ालिमो इन फ्रांस जे गुलामी के रसूल में, गुलामी के रसूल में लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल। बतला दो गुस्ताखी नबी को, गैरत मुस्लिम जिंदा है, दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है, मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत।
आजम। जज़ाकुमुल्लाह अल्लाह तव्हां खे खुश रखे। ये हथ इहो तव्हां जो उथी बीहण अल्लाह जो कसम आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे बारगाह में इहा गवाही आहे त मालिक करीम असां सिर्फ़ तुंहिंजे महबूब जे मीलाद जो फत खाइण वारा न हुयासीं, पर तुंहिंजे महबूब जे नाले ते असां पंहिंजो सभु कुझु कुर्बान करण वारा बि आहियूं। बेशक बेशक जे हुजूर जे मथा कुर्बान थियासे त बाकी ॿियो छा खपे। हाँ बाबा, जान दे दी हुई तो उसकी थी, हक तो ये है कि हक अदा न हुआ। अरे जे जान मुस्तफा करीम जे नाले ते ॾिनी सू त छा कयोसी। ही जान त ॾिनल ई उन्हीअ जे रब जी आहे, जे उनखे ॾिनी से त अञा पंहिंजे मथे तऊं का चङाई करे लाथीसे। ओ मुंहिंजा सोना, मुझे महबूब जे मीलाद में अचण वारा वेहण वारा पंहिंजे गैरत ईमानी के सुजाग रख ऐं हुक्मराननि खां इहा बि घुर था कयूं त जेके मुंहिंजे करीम नबी जे सहाबा जा गुस्ताख आहिनि, जिन जे मथां पाकिस्तान में FIR कतलियूं आहिनि, उन्हनि गुस्ताखाने सहाबा खे बि गिरफ्तार कयो। उन गुस्ताखाने सहाबा खे भी गिरफ्तार कयो, उन्हनि गुस्ताखाने सहाबा खे भी सजा दियो। इन्हीअ में ई ईमान जी सलामती आहे, इन्हीअ में ई अकीदे जी सलामती आहे, इन्हीअ में ई बिनी जहानन जी निजात आहे। सिर्फ हुजूर जी हिकड़ी आखिरी हदीस अजो के हिन जलसे जे बरकत ते अवां के अर्ज क्या, जेका मुस्लिम शरीफ में सियासता जो जेको बुखारी खां बाद बियो नंबर अहम तरीन अहले सुन्नत जो किताब मुस्लिम शरीफ, उन जे अंदर भी यह हदीस पाक मौजूद आ। इमाम बेहकी रहमतुल्लाह ताला अलैह शाबुल ईमान के अंदर भी इन हदीस पाक के आंदो आ। अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम हिकड़े दी पंहिंजे हुजरे मुबारक मां बाहर तशरीफ फरमा थिया। बाहर नबियन जा सरदार आया, ॾिठऊं त अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम सहाबी मस्जिद नबवी शरीफ में वेठा आहिनि। उहे पाण में कचहरी कनि था, ॻाल्हाइनि था, गुफ्तगू कनि था, अल्लाह रसूल जो जिक्र कनि था। उहे सभु वेठा आहिनि। मदीने वारा मीर बि आया, अची पंहिंजे सहाबनि सां गॾु अची वेठा, पाण फरमायूं ने पंहिंजे सहाबा खे फरमायूं त तव्हां हिते छो वेठा आहियो, तव्हां हिते छो वेठा आहियो। अर्ज़ कयूं सोना जलसना नहमदुल्लाह व नशकुरुल्लाह अला मा हदैना व मन अलैना बिक। सोना असां हिते इन्हीअ करे वेठा हूं त नहमदुल्लाह असां अल्लाह जो हम्द कयूं, अल्लाह जो हम्द कयूं, व नशकुरुल्लाह ऐं अल्लाह जो शुक्र कयूं, अल्लाह जो शुक्र कयूं। छाते अल्लाह जो शुक्र कयूं, केड़ी गाल ते अल्लाह जो शुक्र कयूं। अर्ज क्यों सोना इन्हीअ गाल जे मथां अलामा हदान अल्लाह हिकु इन गाल जो शुक्र कयूं था त करीम रब असां खे तो हिदायत वारो, इस्लाम वारो, कामयाबी वारो रस्तो ॾिनो अथई। करीम रब तुंहिंजो शुक्र आहे जो तूं असां खे मुसलमान कयो आहे। ॿियो छा ते शुक्र था कयूं, ॿियो इन ते शुक्र था कयूं त व मन अलैना बिक, व मन अलैना बिक। ऐं अल्लाह जो इन ते भी शुक्र था कयूं, हम्द था कयूं त रब असां जे मथां तव्हां जे मोकिलण जो एहसान फरमायो आहे। लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। बेशक अल्लाह मोमिनन जे मथां एहसान फरमायो जो उन्हनि शान वारो रसूल मोकिलियो अथई। सोहणा मन अलैना बिक, अल्लाह असां ते थोरो कयो जो असां खे तव्हां जो उम्मती बणाए, असां खे तव्हां जहिड़ो शानदार रसूल अता फरमाए। असां रब जो शुक्र था कयूं, शुक्र था कयूं रब जी नेमतुन में। व अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस। ऐ मुझे महबूब जा गुलामो पंहिंजे रब जे नेमतुन जो चर्चो कयो। के
एड़ी नेमत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो हुवा हुवा नेमतुल्लाहिल उज़्मा सैयदना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहा नेमत चई जो इन आयत में जिक्र उहा मदीने जे ताजदार वारी सभिनी नेमतुन खां वडी नेमत सुभान अल्लाह सुभान मन अलैना बिक सोना सा इन ते शुक्र था कयूं त अल्लाह तव्हां जे खे असां जो रसूल बनाए मोकलियो आ अबा असां हिते छो गड थियाऊं अबा हिते छो गड थियाऊं मदीने वाले साईं जी अल्लाह जे शुक्र अदा करण त मौला तो असां के पंहिंजे महबूब नबी नबियन जे सरदार जो उम्मती बनायो तो असां दे पंहिंजो आका पंहिंजो महबूब मोकलियो अल्लाह जो एहसान मञण जे लाइ थोरो मञण जे लाइ शुक्र करण जे लाइ महबूब जे आमद ते खुश थियण जे लाइ असां सभु हिते गॾु थिया आहियूं हे असां जो हिते गॾु थियण जेको आहे न ही तसलसल तव उन मस्जिद नबवी वारी मजलिस जो तसलसल थव उन मजलिस मस्जिद नबवी वारे जलसे जो जेको मुझे करीम नबी जा सहाबा जिया बैठा हा हुजूर जे जिक्र जे लाइ एहसान मञण जे लाइ तीअं अल्हम्दुलिल्लाह 1400 साल गुज़रण खां बाद भी मान अलैहि व असहाबी मुझे सहाबा जे तरीके ते हलण वारा हिदायत ते आहिन उहे सहाबा जे तरीके ते हलण वारा सुन्नी अज भी उहे जलसो कयूं वेठा आहिन जीअं 1400 साल आग मुझे करीम नबी जा सहाबा वेठा हुया सुभान अल्लाह ही तसलसुला मस्जिद नबवी शरीफ वाले जलसे जो हुजूर फरमाइन मदीने वाले साईं फरमाइन पाण फरमाइन त छा हुजूर फरमाइन ॿुधजो ॾाढा मुबारक लफ़्ज़ आहिन क़यामत ताईं हुजूर जे खुशिन मल्हाइण वारनि जे लाइ पाण फरमायूं त छा हुजूर फरमाइन तव्हां के अल्लाह जो कसम आ हुजूर कसम था ॾियनि पाण फरमाइन था तव्हां के अल्लाह जो कसम आ छा तव्हां सिर्फ इन्हीअ जे लाइ हिते वेठा हो सुभान अल्लाह छा तव्हां सिर्फ इन्हीअ जे लाइ त अल्लाह जो हम्द ऐं शुक्र इस्लाम ते ऐं मुंहिंजे अचण ते अल्लाह जो शुक्र कयो साहबिन अर्ज कयो सोना असां के रब जो कसम आ त असां जो हिते गॾजण जो ॿियो कोई भी मकसद कोने हिते वेहण जो ॿियो कोई भी मकसद कोने असां सिर्फ अल्लाह ऐं उन जे रसूल जे ज़िक्र जे लाइ हिते वेठा आहियूं सुभान अल्लाह तव्हां छा जे लाइ वेठा हो बाबा सुभान अल्लाह असां छा जे लाइ वेठा आहियूं अल्लाह जे रसूल जे ज़िक्र जे लाइ अल्लाह जे ज़िक्र जे लाइ उन एहसान जे थोरे ॻाइण जे लाइ मुझे सुने महबूब उन्हनि साहबन के फरमायो ओ सुन्नी कन खोले दिल जा कन खोले मुझे करीम नबी जो फरमान ॿुधी छॾजा पाण साहब के फरमायो त मां तव्हां के जेको कसम ॾिनो मां तव्हां के जेको कसम ॾिनो कसम ॾेई पुछा कई इहो मुखे अवां जे हित वेहण ते शक न हुयो शक जे बुनियाद ते तव्हां के कसम न ॾिनो आ त मता को बाद में अचण वारो चए त हुजूर के शक हो पक न हुई पंहिंजे सहाबा ते तॾहिं उन्हनि के फरमायो पाण फरमाई त न मूं अवां खे कई शक जे बुनियाद ते कसम न ॾिनो आ अर्ज़ कयो सोना असां जो अबो अमा कुर्बान असां त हर हाल में तव्हां जे पेरनि जी मिट्टी आहियूं पाण फरमायो त मां तव्हां खे इन करे कसम ॾिनो जो अल्लाह पाक जे तरफा जिब्रील मुखे अव्हां जे हिन जलसे जे लाइ खुशखबरी ॿुधाए वियो आहे सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह अल्लाह पाक जे तरफा जिब्रील मुखे हिन जलसे में वेहण वारन जे लाइ खुशखबरी ॿुधाए वियो आहे उहा कहिड़ी खुशखबरी आहे खोल मुस्लिम शरीफ खोल शाबुल ईमान अल्लामा बेहकी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जे मऊ फरमायो इन्नल्लाह युबाही
बिकुम बिल मलाइका, मुझे करीम नबी फरमायो ओ मुझे जिक्र में वेहण वारा, मुझे एहसान ऐं थोरे खे गाइण वारा, अल्लाह जे शुक्र ऐं हम्द करण वारा, तुझे हिन जलसे जे मथा, तुझे हिन वेहण जे मथा, इन्नल्लाह युबाही बिकुमुल मलाइका, अल्लाह मलाइकन जे सामू अव्हां जे हिन जलसे ते फख्र करे रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तव्हां जे हिन जलसे ते फख्र करे रहियो आहे, छा करे रहियो आहे? फख्र करे रहियो ॾाढा ॾाढा छा करे रहियो आहे? आहे, फख्र करे रहियो आहे। फख्र करे रहियो आहे त मुंहिंजे महबूब जा आशिक मुंहिंजे महबूब जे एहसान खे मञनि था ऐं उन जो शुक्र जे लाइ, हम्द करण जे लाइ मस्जिद में वेही मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कनि था पिया। ओ मुंहिंजे महबूब जे मिलाद मल्हाइण वारा, क़यामत ताईं तुंहिंजे लाइ इहा ख़ुशख़बरी मौजूद आहे त अल्लाह तुंहिंजे मथां रहमतूं वसाए थो जो तूं उन महबूब जे ज़िक्र जे लाइ गॾु थिए थो पियो। सुभान अल्लाह। अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ करण जो ॿुधण पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूलो मक़बूल फरमाए। मां वरी भी दिल जे गहराइन सां मोहतरम साईं अहमद नवाज़ साहब मारफानी ऐं बिरादर मोहतरम जनाब साईं मीर अहमद मारफानी साहब उनके मुबारकबाद पेश कयां थो। साईं जन के वरी भी खुशामदीद चवां थो पंहिंजे शहर में। इंशाअल्लाह प्रोग्राम असांजो हले थो पियो। हज़रत क़िबला पीर साहब थोड़ी देर में इंशाअल्लाह तशरीफ़ फरमा थियण वारा आहिनि। इत्मीनान सां सुकून सां वेहो, अवां हुजूर जो ज़िक्र ॿुधो, पंहिंजे ईमान ऐं पंहिंजे इश्क खे ताज़ो कंदा रहो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।